नाज़ी ख़बर शामिल कंदासीं बदीन रिपोर्ट शफ़ी जोणे जो। बदीन जे शहर नंदोभरसान ॻोठ मौलीॾिनो ख़ासखीली में ओचितो बाहि लॻण सबबि 15 खां वधीक घर सड़ी राख थी विया। लखे रुपयनि जो नुक़सान इतला बावजूद बाहि विसाइण वारो अमलो देर सां पहुचण सबबि ऐं तेज़ हवाउनि सबबि सॼो ॻोठ बाहि ऐं धुअं जी नज़र थी वियो। लखे रुपयनि जो नुक़सान बाहि सबबि अब्दुल रहमान ओस्मान इस्माइल सिकंदर बसर अल्लाहदीन थानू कोली ऐं ॿियनि जा घर सड़ी राख थी विया। बाहि सबबि 4 बकरियूं ऐं रिढूं ऐं ॿियो चौपायो माल बि सड़ी वियो। घरनि में पयल लखे रुपयनि जो सामान बि सड़ी राख थी वियो। सॼे ज़िले में ख़बर पवंदे ई डीसी बदीन आगा शाहनवाज़ खान, असिस्टेंट कमिश्नर बदीन यूनस रिंद ऐं संदन पूरी टीम मुतासिर ॻोठाणनि वटि पहुता। डीसी बदीन पारां 5 लख रुपया कैश, टेंट, मारियूं, सवड़ूं, रिलियूं ऐं राति जी मानी सहरी जो ऐलान कयो। उन मौके ते खुदा तर्स इंसान हाजी अब्दुल सत्तार मेमन पारां ॻोठाणनि खे 3 लख रुपया ज़ाती तौर ते ॾियण जो ऐलान कयो।